करमपुर पोस्ट ऑफिस मोहल्ले में नामालूम चाबी चोर हिंदू व्यापारी सेठ सुनील कुमार छोटो ज्ञानी जी 2019 सीडी मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया। जॾहिं त करमपुर पुलिस अघूर निंड सुतल आहे। करमपुर शहर में कुछ महीननि दौरान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते नामालूम जवाबदार अॼु वारी वारदात समेत 14 मोटरसाइकिलूं चोरी करे विया आहिनि। पुलिस वरियनि मूजिबि मौजूदा SHO जे पीरियड में 5 खां 6 मोटरसाइकिलूं चोरी थियूं आहिनि। करमपुर शहर में काफ़ी महीननि खां हलंदड़ बदअमनी सबबि शहरी सख़्तु परेशान ऐं अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहिनि। ॿिए तरफ़ सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजाणी जे नोटिस बावजूदि करमपुर पुलिस हिक बि मोटरसाइकिल रिकवर न कराए सघी, न ई कंहिं हिक वाक़े जा जवाबदार गिरफ़्तार करे सघी आहे। SSP कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख जी ज़िले कश्मीर में तैनाती बि करमपुर जी बदअमनी जो शिकार अवाम के तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ न ॾियारे सघी आहे। अवाम दाहें त आख़िर कंहिं दर दाहें। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।